अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद शमीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदो सरदार ॾाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। डीआई खान में पुलिस ट्रेनिंग स्कूल ते हमलो कंदड़ 5 ई दहशतगर्द मारिजी विया। मुक़ाबले में 7 पुलिस एहलकार शहीद, 13 ज़ख़्मी। इलाइक़े अंदर क्लियरेंस ऑपरेशन मुकमल। पुलिस इख़्तियारनि जो चवणु आहे त गुज़िरियल राति दहशतगर्दनि पुलिस ट्रेनिंग स्कूल मथां ख़ुदकुश हमलो कयो हो। हमले में 7 एहलकार शहीद थिया। 5 दहशतगर्दनि खे जहनम भीड़ो कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां पुलिस ट्रेनिंग सेंटर मथां दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत। मोहसिन नक़वी चयो आहे त पुलिस एहलकारनि बहादुरी सां ख़ारजी दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कयो। अमरीकी सदर चीन मथां 100 सैकड़ो टैरिफ लॻाइण जो ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त चीन मथां नओं टैरिफ नवंबर या उन खां बि अॻु में लागू थींदो। चीनी सदर सां मुलाक़ात मुलतवी नाहे कई। व्हाइट हाउस में ॻाल्हाईंदे सदर ट्रंप वधीक चयो आहे त विच ओभर जे दौरे दौरान मिस्र वेंदुसि ऐं इसराइल जी पार्लियामेंट खे ख़िताब बि कंदुसि। यरगमालिन जी वापसी सूमर जे ॾींहं खां शुरू थींदी। पाक भारत जंग समेत 8 जंगू रोकराए लखे माण्हुनि जूं जानियूं बचायूं। अमुन जो नोबेल इनाम न मिलण ते ॾुख पहुतो आहे। मज़हबी जमात जे एहतजाज सबब लाहौर ऐं इस्लामाबाद में रोड रस्ता बंद। वफ़ाक़ी गादी वारे शहर में एहतजाज खे रोकण लाइ सिक्योरिटी सख़्त। शहर जा दाख़िली रस्ता 3 ॾींहंनि खां बंदि हुजण करे शहरी मुश्किलातनि जो शिकार। लाहौर में बि सिक्योरिटी सख़्त। सगिया ऐं रावी पुल कंटेनर रखी बंदि। लाहौर ऐं इस्लामाबाद मोटरवे बि हर क़िस्म जी ट्रैफ़िक लाइ बंदि। ऑरेंज लाइन ट्रेन सर्विस मुअतल। पंजाब ऐं केपीके खे मिलाईंदड़ जीटी रोड खे बि ट्रालर ऐं कंटेनर लॻाए बंदि कयो वियो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त केपीके जे नए वज़ीर आला जो माज़ी रियासत मुख़ालिफ़ रहियो आहे। हाणे ॾिसणो पवंदो त वज़ीर आला बणजण खां पोइ उन जो रवैयो कहिड़ो हूंदो। उहो वक़्तु ॿुधाईंदो त हू प्रो पाकिस्तान रवैयो अपनाए थो या तंग नज़रिए सां कमु वठंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त अलाह न करे अफ़गानिस्तान सां छिकताण वधीक वधी वञे। चाहियूं था त अफ़गानिस्तान सां लाॻापा बहितर थियनि। अफ़गानिस्तान असांजी शिकायतनि जो अज़ालो करे हर रियासत खे पंहिंजा लाॻापा रखण जो हक़ आहे, पर अफ़सोस त अफ़गानिस्तान जी सरज़मीन मां पाकिस्तान में दहशतगर्दी कई पई वञे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त पीटीआई बानी ऐं उन जी जमायत दहशतगर्दनि जे हर फोरम ते हामी रही आहे। पाक फ़ौज जे आफ़ीसरनि ऐं जवाननि दहशतगर्दी जो बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। कुझु माण्हू केपीके में अमुन जे क़याम में रुकावट आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर इतलात अताउल्ला तारड़ चयो त तहरीक इंतिशार वाहिद जमायत आहे जंहिंखे शहीदनि जूं कुर्बानियूं ऐं मुल्की सालमियत सां को वास्तो न आहे। तहरीक इंतिशार जो सिर्फ़ु उन ॻाल्हि सां वास्तो आहे त केपीके में कहिड़ी तरह तक़सीम पैदा करे हालतूं कीअं ख़राब कयूं वञनि ऐं दहशतगर्दनि खे कीअं पनाहगाहूं फ़राहम कजनि। पाकिस्तानी वाहिद क़ौम आहे जंहिंजे ॿारनि बि दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। नाने वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब अमरीका जे दौरे ते रवानो। IMF ऐं वर्ल्ड बैंक जे इजलासनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। नाने वारो वज़ीर आलमी बैंक जे सदर अजय बंगा ऐं IMF जी MD क्रिस्टीना जॉर्जिवा सां मुलाक़ात कंदो। मोहम्मद औरंगज़ेब दौरे दौरान चीन, बर्तानिया, सऊदी अरब ऐं तुर्किया जे हम मनसबनि सां पिणु मुलाक़ात कंदो। उमेरोबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस जी कार्रवाई 25 अक्टूबर ताईं मुलतवी। दादू जी क्रिमिनल मॉडल ट्रायल कोर्ट में ॿुधणी। उमेरोबाब, सरदार चांडियो, बुरहान चांडियो ऐं ॿिया पेश। जवाबदार धुर शाहिद MNA रसूल बख़्श चांडियो खां आॾी पुछा मुकमल। ॿिए शाहिद MPA मुमताज़ चांडियो खां अॻु में आॾी पुछा थी चुकी। ईंदड़ ॿुधणी ते वकीलनि जी जरा मुकमल थियण बाद अदालत तरफ़ां फ़ैसिलो ॿुधाइण जो इम्कान। पेशी बाद उमेरोबाब चांडियो अदालती अहाते में शुक्राने जो सजदो ॾिनो। मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेरोबाब चांडियो चयो आहे त बुरहान चांडियो बयानु ॾिनो हो त वाक़े वारे ॾींहुं हू जलसे में हो, पर हुन जेके शाहिद पेश कया उन्हनि जो चवणु आहे त उन तारीख़ ते को बि जलसो न हो। MPA सरदार ख़ान चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु असांजे शाहिद खां आॾी पुछा थी आहे। वधीक उमेरोबाब खां पुछा कयो जेका चवंदी आहे त फिलाणो कूड़ो आहे। जज साहब शाहिद उमेरोबाब चांडियो खे ॿुधाईंदो आहे, असांखे नाहे ॿुधाईंदो। मलीर में उस्तादनि जी बदिलियुनि सबब गडाब जे 25 स्कूलनि खे ताला लॻी विया। ॻोठ रोहो ख़ासकेली, मेहन बेकक, हाजी शेर मोहम्मद ऐं जियो बंदेजो ॻोठ जा स्कूल बंदि। रज़ा मोहम्मद बेकक, अली बेकक, हुसैन बेकक ऐं हाजी दोदो बेकक ॻोठ जे स्कूलनि खे ताला। सवे ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते। वालिदैन तालीम खाते जे आफ़ीसरनि जे आफ़ीस जा चकर काटण ते मजबूर। सूबाई वज़ीर ऐं ॿियनि खां नोटिस वठी जल्द बंदि पियल स्कूल खोलाइण जो मुतालबो।
उबावड़ो वेझो जवाबदारनि औरत खे गोली हणी क़तल करे छॾियो। माचको जे कचे वारे इलाइक़े में फायरिंग में औरत बाग कोश मारिजी वई। वारसनि पारां सीलरा धुर मथां क़तल जा इल्ज़ाम। इलाइक़े अंदरि औरत खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करण जा चोबोल। कश्मीर में धाड़ेलनि भुंग न मिलण ते पंजाब वासी मुग़वी खे क़तल करे छॾियो। इसरार दमदमा वटां बोरी बंद लाश हथ। गुजरांवाला वासी बशीर अहमद तौर सुञाणप। ज़रन मूजिब गुजरांवाला वासी खे धाड़ेलनि कुझु ॾींहं अॻु अगवा कयो हो। भुंग जी रक़म न मिलण ते तशद्दुद करे खेसि क़तल करे छॾियो। पीरवसण वेझो तामीराती कम दौरान भित किरण सबबि 3 पोरियत दबजी फौत। ॻोठ कोरकी हाजाणा में जॻह जी तामीराती कम कंदड़ ओचितो भित मज़दूरनि मथां किरी पई। शानवाज़ बुर्दी, रबनवाज़ बुर्दी ऐं इक़बाल बुर्दी दबजी फौत। जॻह मालिक ग़ुलाम अली हाजाणो ऐं ॿिया ज़ख़्मी। जामशोरो पुलिस हथां मुक़ाबले में मारिजी वियल 4 ॾोहारियुनि मथां 5 धार केस दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं कराची में नौजवान खे क़तल ऐं कार फुर करे फरार थियल ॾोहारी जामशोरो वेझो मुक़ाबले में मारिजी विया हुआ। मारिजी वियल मुबैना ॾोहारियुनि जे अली हैदर उर्फ़ हैदरू, महताब उर्फ़ अब्दुल रसूल, अब्दुल रहमान ऐं नौमान तौर सुञाणप। संदन कब्ज़े मां हिकु राइफल, 3 टीटी पिस्टल ऐं कराची मां फुर कयल कार हथ। पुलिस जवाबदारनि मथां मुक़ाबले जो 1 केस ऐं हथियार रखण जा 4 केस दाख़िल करे छॾिया। हथियार बंद फौरन हथां क़तल थियल मक़तूल अदनान मक्सी जी कराची जे सचल ॻोठ में तदफ़ीन। जनाज़े निमाज़ में PPMPA नादिर मक्सी ऐं इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। आबादगारनि पारां सारियुनि जो मुनासिब अघ न मिलण ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। गोलार्ची में आबादगार एक्शन कमेटी ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां शहीद फाज़िल राऊ चौक वटि धारणो। वॾे अघ में आबादगारनि ऐं हारियुनि जी शिरकत। सारियुनि जा अघ न वधाइण ख़िलाफ़ नेशनल हाईवे ते एहतजाज जो चिताव।